ओम साईं राम, ओम साईं राम। सुठी सुबुह। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी कहाणी त न आहे, पर हाणे कहाणी चई सघिबो आहे। मूंखे मुंहिंजो ॾाॾे ॿुधाई हुई। जॾहिं असां सिंधी पाकिस्तान मां आयासीं, सभु त छॾे आयासीं, पाण सां गॾु ॿ शयूं खणी आयासीं। हिकिड़ो दिमाग़, हिकिड़ी महिनत। त असांजा वॾा असांखे चवंदा भई छा बि कयो, नौकिरी न कजो, धंधो कजो। भले रस्ते ते बसर पटाटा विकिणिजो, पर धंधो कजो। हाणे नौकिरियुनि में पघारूं सुठियूं आहिनि, हाणे ॻाल्हि बि आहे। पहिरीं जी मां ॻाल्हि थो ॿुधायां त मुंहिंजो ॾाढो ॿुधाईंदो की जॾहिं आयासीं तॾहिं असांखे खंडु मिलंदी विकिणण जे लाइ करे। ॻुड़ खणी ईंदासीं, पोइ हुनखे ॻुड़ में 25 किलो हूंदी, 2 रुपए किलो कुझु मिलंदी हुई, ऐं उहा विकिणी करे हुनखे असां होलसेल में वठी रिटेल में विकिणींदासीं। 2 रुपए मिलंदी, 2.5 विकिणींदासीं। कॾहिं समय बि जंहिंमें थिए, माना सभु माण्हू ईअं ई कंदा हुआ। ॿिया जेके कम्यूनिटी जा माण्हू हूंदा विकिणींदा। जॾहिं ॾींहं में 1 ॻुड़ विकिणी सघंदा हुआ सभु माण्हू, घणे महांगे करे। हिकिड़ो सिंधी आहे, उन बाज़ार में उन दिमाग़ लॻाई, उन 2 रुपए जी खंडु 2 रुपए विकिणणु शुरू कयईं। 1 ॾींहुं थियो, 2 ॾींहं थियो, 3 ॾींहं थियो, सभु ॿिया माण्हू परेशान थी विया। चई यार ही छा आहे, कमाल थो करे, कमाए थो नथो कमाए, ज़रूरु हिनखे दुकानदार सस्ते में ॾींदो हूंदो। हिनखे काई न काई हिनखे आहे प्रॉब्लम करे। असां हिनखे दुकानदार वटि वियासीं, तूं हिनखे सस्ते में थो ॾी, असांखे धंधो थोरो ख़राबु थो करे। चई चरिया आहे उहो, चरिया। ही आहे सिंधी माण्हू, सिंधी। ही हिकु ॾींहं में 5, 7 या 10 ताईं बि खंडु जूं ॻुड़ियूं विकिणी थो अचे। हिकु ख़ाली ॻुड़ ते हिनखे 2 रुपया था बचनि। 10 ॻुड़ियूं विकिणई त 20 रुपया थो कमाए। तव्हां सॼे ॾींहं में 2.5 रुपए में, 2.25 में विकिणी करे हिकिड़ी ॻुड़ विकिणी था जो 7, 8 रुपया कमायो था, ही 20 रुपया कमाए हले थो वञे। थोरो हिन मां धंधो करणु सिखो। अॼु फुकट में हिनखे वीचारे जी कंप्लेंट न कयो, सम्झो। सिंधी का दिमाग़ कंप्यूटर से भी तेज।